बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दु लिअहलिही वस्सलातु वस्सलामु अला अहलिहा अम्मा बाद। मुअज़्ज़िज़ नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुअज़्ज़िज़ नाज़रीन, इब्तिदाए कलाम खां पहिरियां मां अवां सभिनी जी ख़िदमत में ऐं उन्ही सां गॾु मराजे उज़ाम, उलमाए किराम, तुल्लाब अज़ीज़ ऐं बिलख़ुसूस इमाम असर अलैहिस्सलाम जी ख़िदमत में इमाम हसन अलैहिस्सलाम जी विलादत जे सिलसिले में मुबारकबाद पेश करियां थो। उन खां बाद इमाम हसन अलैहिस्सलाम जी विलादत सन 3 हिजरी 15 रमज़ानुल मुबारक जी राति मदीने मुनव्वरा में थी। इमाम अलैहिस्सलाम जी विलादत खां बाद इमाम अलैहिस्सलाम खे जीअं ई हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जी ख़िदमत में पेश कयूं त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम बेहद ख़ुशी जे आलम में पंहिंजे फ़र्ज़ंद खे वरितऊं ऐं उन्ही खे वठी करे उन्ही जे दहने मुबारक में पंहिंजे ज़बान अक़दस ॾिनऊं त ईअं ई इमाम हसन अलैहिस्सलाम जी हिन दुनिया में जेका पहिरीं खुराक थी आहे उहा रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान मुबारक हुई। इमाम अलैहिस्सलाम जी विलादत खां बाद जेको नाले वारो मरहलो हुयो, नाले वारे मरहले में तारीख़ दान लिखनि था त जीअं ई इमाम हसन अलैहिस्सलाम जे नाले जो वक़्तु आयो त जनाब सैयदा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जी ख़िदमत में अर्ज़ु कयूं त सैयदा फ़र्ज़ंद अक़दस जो नालो रखो। त जनाब सैयदा फ़रमायो त नाले रखण जे सिलसिले में मां जनाब अमीर अल मोमिनीन अलैहिस्सलाम जे मथां सबक़त नथी करे सघां। उन खां बाद में इमाम हसन अलैहिस्सलाम खे इमाम अली अलैहिस्सलाम जे साम्हूं पेश कयूं त या अमीर अल मोमिनीन पंहिंजे फ़र्ज़ंद जो नालो तजवीज़ कयो। त अमीर अल मोमिनीन अलैहिस्सलाम फ़रमायो त नाले रखण जे सिलसिले में मां रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम ते सबक़त नथो करे सघां। जॾहिं ईअं चयूं त मौला हसन अलैहिस्सलाम खे खणी रसूल ख़ुदा जे ख़िदमत में पेश थिया त या रसूल अल्लाह पंहिंजे फ़र्ज़ंद जो नालो तजवीज़ कयो। त पैगम्बर इस्लाम जन फ़रमायो त नाले रखण जे सिलसिले में जीअं जनाब ज़हरा जनाब अमीर अलैहिस्सलाम ते सबक़त न कयो ऐं जनाब अली अलैहिस्सलाम मां मुहम्मद ते सबक़त न कयो, ईअं ई मां मुहम्मद नाले रखण जे सिलसिले में ख़ुदावंद मुताल जी ज़ात ते सबक़त नथो करे सघां। जीअं ई इहा गुफ़्तगू जारी हुई त जिब्राईल अमीन नाज़ुल थिया ऐं सलाम अर्ज़ु करण खां पोइ अर्ज़ु कयूं त या रसूल अल्लाह ख़ुदावंद मुताल हिन बचिड़े जो नालो शुबर रखियो आहे। त पैगम्बर इस्लाम फ़रमायो त ए जिब्राईल अमीन, इहा त इब्रानी ज़ुबान जो नालो आहे, हाणे अरबी में हिन जो छा माना थींदुसि? त उन ते जिब्राईल अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह अरबी में हिन जो नालो हसन थींदो। इन सिलसिले में माहिर नसब अल्लामा अबुल हसन पंहिंजे किताब में लिखियो त हसन नालो जेको हुयो त अरब में सदियुनि खां बतौर सिफ़त इस्तेमालु थींदो रहियो, लेकिन कंहिं बि इहो नालो बतौर इस्म तजवीज़ न कयो। पहिरियों ई जनाब सैयदा सलामुल्लाह अलैहा जे फ़र्ज़ंद ते इहो हसन बतौर इस्म यानी नालो रखियो वियो आहे। इन खां अलावा बि अॻिते उहो पंहिंजी किताब में लिखे थो त ज़माने अरब में कई सदियुनि खां 2 नाला अहिड़ा हुया जेके सिफ़त जे तौर ते इस्तेमालु थींदा रहिया, लेकिन शायदि ख़ुदावंद मुताल इन्ही नालनि खे इन्हनि हस्तियुनि जे करे माण्हुनि जे नज़रनि में हूंदे बि माण्हुनि जे नज़रनि में ज़ाहिर न कयो। ईअं ई
इन शइ मां हिकु शइ सम्झ में थी अचे त शायदि ख़ुदावंद मुताल इन नालनि जे ज़िमिन में हिकु अजीब फ़लसफ़ो सम्झाइणु चाहीं त अगरि का शइ माण्हुनि जे नज़रनि में बि भली हुजे, लेकिन जेसीं ताईं ज़ाते ख़ुदावंदी न चाहे उहो माण्हुनि जे नज़रनि में माण्हुनि ताईं पहुची नथो सघे। शायदि इन फ़लसफ़े गैबत खे सम्झाईंदे ख़ुदावंद मुताल ज़ाहिर कयो त जीअं हसन सदियुनि खां वठी माण्हुनि जे विच में सिफ़त जे तौर ते इस्तेमालु थींदो रहियो, लेकिन कंहिं बि नालो न रखियो, ईअं ई अगरि ख़ुदा चाहे त कंहिं शख़्स खे सदियुनि ताईं माण्हुनि जे विच में रखे करे बि उन खे माण्हुनि जे नज़रनि खां ओझल करे सघे थो। इन खां गॾु जनाब अमीर हसन अलैहिस्सलाम जे लाइ मुतअद्दिद अलक़ाब आहिनि। उन्हनि मां मशहूरु लक़ब सैयद, ज़की ऐं सिब्त लिखनि था, ऐं जनाब हसन अलैहिस्सलाम जो कुनियत जेका अथसि अबू मुहम्मद अथसि। नाज़रीन, असांजी जेका मुख़्तसिर तारीफ़ हुई हिते पंहिंजी पुॼाणी ते पहुती। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।